अस्सलाम वालेकुम। जय सिंध सदाई सिंध वारा जीअं चवंदा आहियां गुल मोहम्मद समूह। तव्हां ॾिसी रहिया आहियो गुल 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 समूह चैनल। ये तो तव्हांखे प्रेज़ेंट परफेक्ट जे बारे में सेखारियासीं, वरी पास्ट परफेक्ट जे बारे में सेखारियासीं। अॼु तव्हांखे फ्यूचर परफेक्ट जे बारे में सेखारींदासीं, यानी कि ज़मान कहिड़ो मुस्तक़बिल कामिल, मुस्तक़बिल पर कामिल जंहिंजी पक हुजे। त असां अॼु उन जे बारे में सिखंदासीं फ्यूचर परफेक्ट टेंस, ज़मान मुस्तक़बिल कामिल यानी मुकमल। हाणे इहो छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे ऐं छो इस्तेमालु थींदो आहे, असीं अॼु इन बारे में वज़ाहत कंदासीं त इहो छा आहे। हाणे इहो आहे त यानी कि को फ़ाइल कमु करण वारो कमु शुरू कयो छा में, ईंदड़ वक़्त में, ईंदड़ वक़्त में कमु शुरू कयो ऐं उन साॻे वक़्त में कमु मुकमल कयाई, माना ख़तमु कयाई, मुकमल कयाई। ठीकु आहे। हाणे तव्हां सम्झी विया प्यारे वारो। वरी वधारा तव्हांखे ॿुधायां थो त फ़ाइल जेको कमु करण वारो आहे उहो ईंदड़ वक़्त में, हाणे जेको ईंदड़ वक़्तु ईंदो उन में कमु शुरू कयो ऐं साॻे ई वक़्त में मुकमल कयाई। ठीकु आहे। त अॼु तव्हांखे इन जे बारे में सम्झाईंदुसि त ईंदड़, हाणे ईंदड़ वक़्त जो मक़सदु कोन्हे जो इहो साल हुजे, महीनो हुजे या 5 महीना हुजे, न। जीअं घड़ियाल जो कांटो आहे न, 5 12 आहिनि, वरी 5 ते आहे अचे जॾहिं उहो ईंदड़ वक़्तु आहे। पोइ सेकेंड हिकिड़ो गुज़रे, उहो हिकिड़ो सेकेंड गुज़रियो उहो ईंदड़ वक़्त में ईंदो। जीअं माज़ी जे बारे में मूं तव्हांखे ॿुधायो, हिकिड़ो सेकेंड गुज़रंदो त उहो माज़ी में ॻाल्हि हूंदी। हीअ बि हिकिड़ो सेकेंड अञा आयो ई कोन्हे को, त उहो बि छा में ईंदो, ईंदड़ वक़्त में ईंदो। जीअं 12 ते कांटो आहे, थोरो अञा हलियो, अॻियां हलियो त उहो ईंदड़ वक़्तु थी वियो। ठीकु आहे। त अॼु तव्हांखे उन जे बारे में सम्झाईंदासीं त हिकु ॾिसो प्यारा ॿारो, ॾिसो हिकु अहिड़ो फ़इल जेको असांखे इस्म या ज़मीर या कंहिं फ़ाइल जे कमु, हाणे अव्हांखे ॿुधायां फ़ाइल या इस्म हूंदो या ज़मीर हूंदो, इहा त सिधी ॻाल्हि पई आहे, या इस्म हूंदो या ज़मीर हूंदो। ठीकु आहे। कम जे बारे में ॿुधाए जेको ईंदड़ वक़्त में शुरू कयो वेंदो ऐं उहो साॻे ई वक़्त में मुकमल या पूरो कयो वेंदो, तंहिं ज़मान खे ज़मान मुस्तक़बिल कामिल चइबो आहे। ठीकु आहे। हाणे इन जो जेको असां ॾिसूं त हेल्पिंग वर्ब इन जेके आहिनि कीअं असांजी मदद कई, ॾिसूं त हाणे असांजा जेके हिन जा हेल्पिंग वर्ब थींदा उहो शल हैव ऐं विल हैव। हाणे जीअं ॾिसो त मूं असांखे पहिरीं जेको सो टई आऊं तव्हांखे परफेक्ट पियो सम्झायां, पोइ टई तव्हांखे इंडेफिनिट सेखारींदुसि, पोइ वरी 6 तव्हांखे जेको सेखारींदुसि कंटिन्यू। त हाणे हीउ जेको सो ईंदड़ वक़्त में शल हैव ऐं विल हैव इस्तेमालु थींदा आहिनि। हाणे जेको सो आई सां तव्हां जेको आम ज़मानो ज़मीर जेको हाज़िर जेको ॻाल्हाईंदड़ आहे आई, उन सां छा लॻंदो, शल हैव, ऐं वीअ सां छा लॻंदो, उन सां बि लॻंदो शल हैव। इन्हनि ॿिनि सां सिर्फ़ु लॻंदो, छा लॻंदो, इन्हनि ॿिनि सां लॻंदो, आई ऐं वी सां। आई सां लॻंदो शल हैव ऐं वी सां लॻंदो छा, वी सां छा लॻंदो, शल हैव। ऐं बाक़ी बक़ाया जेके बि आहिनि उन्हनि सां लॻंदो विल हैव। ठीकु आहे। ॾिसो आई सां शल हैव ऐं वी सां शल हैव, यू सां, हाणे ॾिसो हिननि ॿिनि सां ख़ाली शल लॻो, यू सां विल हैव, दे सां विल हैव, ही सां विल हैव, शी सां विल हैव, इट सां विल हैव, नेम सां विल हैव। हाणे तव्हां चवंदा त मामा ही सां बि हैव लॻो, शी सां बि हैव लॻो। हिन में मूं लिखियो आहे त हिन ज़माने में फ्यूचर परफेक्ट टेंस में
हेज़ न ईंदो। छा प्यारा ॿारो, इहा तव्हांजी ॻाल्हि लाज़मी सम्झणी आहे त जेको फ्यूचर परफेक्ट टेंस आहे उन में हेज़ जो ज़िक्र न आहे, उन में सिर्फ़ु हेव लॻंदो। सभिनी फ़ाइलनि सां यानी सभिनी सब्जेक्टनि सां हेव लॻंदो, हेज़ जो ज़िक्र ई कोन ईंदो। उन जो ज़िक्र आहे कोन, मूं लिखियो आहे त हेज़ जो इस्तेमालु न थींदो, ख़ाली हेव जो इस्तेमालु, हेज़ कोन ईंदी। ठीकु आहे, वरी वधारे करियो न त हेव ईंदी, हेज़ न ईंदो, अठनि में कोन ईंदो। ऐं सम्झी वञो त हेज़ छो कोन आयो आहे न, इहो हेव ईंदो सभिनी में, हेज़ जो फ्यूचर परफेक्ट में ज़िक्र ई कोन्हे, न आणो। ठीकु आहे, हाणे अचूं था असीं स्ट्रक्चर जे तरफ़। त स्ट्रक्चर छा थो चए, हाणे जो स्ट्रक्चर जे तरफ़ बनावट, यानी सिंधी में बनावट। त असांखे पहिरीं खपे सब्जेक्ट, पोइ छा खपे हेल्पिंग वर्ब। छा खपे हेल्पिंग वर्ब, पोइ असांखे छा खपे मेन वर्ब। परफेक्ट में V3 लॻंदी, फेल जी यानी वर्ब जी 3 सूरत लॻंदी, ऐं आख़िर में असांखे छा खपे ऑब्जेक्ट। छा खपे ऑब्जेक्ट। इहा असांजी बनावट आहे, स्ट्रक्चर आहे। हाणे असांखे माना लाज़मी पहिरीं हेल्पिंग वर्ब कहिड़ा आहिनि, फ्यूचर जा, फ्यूचर परफेक्ट जा हेल्पिंग वर्ब आहिनि शैल हैव ऐं विल हैव। शल आई ऐं वरी बि ॿुधायां पोइ वुईअ सां लॻंदो, ॿियनि सभिनि सां अखियूं पूरे विल हणी विल हैव हणी छॾियो, माना फ्यूचर परफेक्ट में लॻंदो विल हैव। बाक़ी हिननि ॿिनि सां आई ऐं वुईअ सां शल लॻंदो, शल हैव विल, शल हैव ऐं वरी वुईअ सां बि शल हैव। ॿियनि सभिनी सां जेके ॿिया 6 बचंदा उन्हनि सभिनि सां विल हैव लॻंदो, हैव जो ज़िक्र ई कोन ईंदो। हाणे अचूं था जुमलनि जे तरफ़। अचूं था जुमलनि जे तरफ़। मूं जुमिलो लिखियो आहे त आऊं सुभाणे ख़त 5 मिंटनि जे अंदरि लिखी छॾींदुसि। हाणे इहो जुमिलो थियो, इन मां असांखे ख़बर पई त इहो ईंदड़ वक़्तु बि आहे ऐं मुकमल बि आहे, परफेक्ट जी ॻाल्हि आहे। ईंदड़ वक़्त में बि फ़ाइल कमु कयो हुयो, ख़त लिखी छॾींदो या चुकंदो। ॻाल्हि साॻी आहे, चुकंदो बि सही आहे, पर चुकंदो सिर्फ़ु तव्हांखे वरी चवां पियो त लाज़मी न आहे त चुकंदो जो लफ़्ज़ अचे, पर इन लाइ ॾिनो वियो आहे त परफेक्ट खे सम्झे, ॿार परफेक्ट खे सम्झनि त हीउ परफेक्ट आहे। हाणे अचो त अंग्रेज़ी तरफ़। हीउ जुमिलो आई आई आई, हीउ आऊं आहियां, हीउ आई सब्जेक्ट आहे। शल हैव, हिन असांजी मदद कई, हिन सोच बदिलाई, असांजी सोच बदिलाई त शल हैव कहिड़ो टेंस आहे। ठीकु आहे, असांखे ख़बर आहे शल त ॿुधाए थो मुस्तक़बिल, पर हैव ॿुधाए थो परफेक्ट। छा ॿुधाए थो परफेक्ट। हिन असांजी सोच तब्दील कई। ठीकु आहे, आई शल हैव हेल्पिंग वर्ब आहे। रिटन, हीउ छा थियो, टी फॉर्म असांखे वर्ब जी खपे, टी फॉर्म लॻे। राइट, हिन में छा आहे रिटन, रिटन ए लेटर विथिन 5 minutes टुमारो। हाणे हीउ जेको सब्जेक्ट आहे हीउ हेल्पिंग वर्ब आहे, हीउ जेको आहे मेन वर्ब आहे V3, हीउ जेको आहे जेको ए लेटर विथिन 5, हीउ असांजो ऑब्जेक्ट आहे। ठीकु आहे, हीउ असांजो ऑब्जेक्ट आहे। छो जो इहो आहे त टुमारो। ठीकु आहे, सुभाणे, इहो सिंधीअ में जेको सुभाणे खे चइबो आहे ज़र्फ़ खे, हिते ज़र्फ़ यानी एडवर्ब बि मफ़ूल जे तरह कमु ईंदो आहे। एडवर्ब मफ़ूल जे तरह कमु ईंदो आहे, ऑब्जेक्ट थी वेंदो आहे एडवर्ब, सिर्फ़ु एडवर्ब, अठनि मां एडवर्ब। ज़र्फ़ आहे माना सुभाणे, वक़्त जी ख़बर पई, कहिड़े ॾींहुं, वक़्त जी माना सुभाणे। इहो ऑब्जेक्ट तौरु कमु ईंदो। हीउ जेको आहे न, हीउ ऑब्जेक्ट तौरु कमु ईंदो। ठीकु आहे, वरी मां आई शैल हैव रिटन ए लेटर विथिन 5 minutes टुमारो।
आऊं सुभाणे 5 मिंटनि जे अंदरि ख़त लिखी छॾींदुसि या चुकंदुसि ॻाल्हि साॻी आहे तव्हां रुॻो उन ॻाल्हि खे सम्झो त चुको लाज़मी न आहे त हर जुमिले में चुको हुजे पर चुको इन लाइ रुॻो अची ॿारनि खे परफेक्ट सम्झ हाणे तव्हां टियों परफेक्ट सम्झो पिया हाणे चुके खे ज़हन मां कढी छॾियो त चुको आहे बसि चुको अचे तॾहिं बि ठीकु आहे छॾींदुसि अचे तॾहिं बि ठीकु आहे इहो परफेक्ट आहे ज़मान मुस्तक़बिल कामिल ठीकु आहे ईंदड़ वक़्तु ठीकु आहे जंहिंमें पक हुजे हाणे अचूं था ॿिए तरफ़ असां हिन सां ॻाल्हाए चुकंदासीं हिते वरी मूं चुको लिखियो आहे चुकंदासीं असां हिन सां ॻाल्हाए चुकंदासीं हाणे ॾिसो त इहो कमु ईंदड़ वक़्त में थियो पर मुकमल बि थियो छा थियो मुकमल बि थियो यानी ज़मान कामिल माना मुकमल या पूरो उनखे चइबो आहे हाणे ॾिसो अचो अंग्रेजी तरफ़ त वही सां छा लॻंदो शल ही जेको आहे ही आहे सब्जेक्ट आहे ही शल हैव जेको आहे इन असांजी मदद कई सोच मटाइण लाइ त इहो कहिड़ो टेंस आहे कहिड़ो ज़मान आहे सिंधी में इन असांजी मदद कई कीअं कई शल हैव त आई ऐं उहे सां ॾिसो शल लॻल बाक़ी ॿियनि सभिनी सां विल हैव लॻनि हेल जो ज़िक्र वरी बि ॿुधाइण में कोन ईंदो हिन टेंस में हेल जो ज़िक्र आहे कोन न को ईंदो त हाणे असीं अचूं था त वही शल हैव हिन मदद कई असांजी ही हेल्पिंग वर्ब आहे असांजो ठीकु आहे स्पोकन जेको आहे इहो वर्ब आहे पर कहिड़ो वर्ब जेको टी सूरत आहे हिनजी छा परफेक्ट में मूं अव्हांखे वरी बि चयो आहे कहिड़ो परफेक्ट हुजे उन में टी सूरत लॻंदी लाज़मी टी सूरत लॻंदी ठीकु आहे हाणे टू हिम हाणे हीउ जेको हिम आहे इहो जेको आहे इहो ऑब्जेक्ट आहे टू हिम हीउ जेको असांजो सिंधीअ जो आहे थी वियो हिन असां हिन सां ॻाल्हाए चुकंदासीं हीउ ऑब्जेक्ट आहे ठीकु आहे सिंधी इहा आहे मफ़हूम हाणे असांखे ख़बर पई त वी शैल हैव स्पोकन टू हिम ठीकु आहे अचूं था जुमिले नंबर 3 तरफ़ यानी 3 तरफ़ तव्हां मुक़ररु वक़्त ते पहुची चुकंदो या पहुचंदो तॾहिं बि ठीकु आहे पर चुकंदो तॾहिं बि ठीकु आहे पर तव्हां जुमिलनि खे सम्झो त चुको बि अची सघे थो हू बि अची सघे थो कीअं बि माण्हू करे सघे थो त हाणे जेको 4 नंबर जुमिलो आहे तव्हां मुक़ररु वक़्त ते पहुची चुकंदो ठीकु आहे हाणे अचूं था अंग्रेजी तरफ़ त 4 नंबर यू ही सब्जेक्ट आहे छा आहे यू सब्जेक्ट आहे विल हैव असांजी जेका हेल्पिंग वर्ब आहे छा आहे हेल्पिंग वर्ब आहे हिन सोच मटाई विल हैव सोच मटाई असांजी हिन में सोच मटाई त हीउ कहिड़ो टेंस आहे फ्यूचर परफेक्ट टेंस आहे हिन ॿुधायो शल हैव ॿुधाए थो त असीं फ्यूचर परफेक्ट आहियूं स्पोकन इहो वर्ब आहे मेन वर्ब आहे पर कहिड़ो वर्ब जी टी सूरत आहे उहा असांखे यादि करणी पवंदी उहे 50-60 आहिनि इन तव्हां रटियो बाक़ाइदे रटींदा न त तव्हांखे हे टेंस टई सम्झ में कोन ईंदा उनखे रटियो उनखे सम्झो हाणे स्पीक स्पोकन अची वियो न ठीकु आहे त हाणे जेको हीउ लॻो आहे हीअ आहे V3 टू हिम हाणे हिम जेको आहे उहो आहे ऑब्जेक्ट पर असां हीउ जुमिलो करे तव्हां मुक़ररु वक़्त ते पहुची चुकंदो हाणे यू विल हैव हिन असांजी मदद कई रीच्ड जेको आहे उहो आहे मेन वर्ब माना V3 रीच्ड माना पहुचंदो रीच्ड हिन असांजी छा फ़इल आहे V3 हाणे इन द टाइम यू विल हैव रीच्ड इन द टाइम तव्हां मुक़ररु वक़्त ते पहुची चुकंदो ठीकु आहे अचूं चौथे तरफ़ त गुल मोहम्मद गोश्त खाई छॾींदो या चुकंदो ॻाल्हि साॻी आहे
वरी तव्हांखे ॿुधायां थो चौथों नंबर गुल मोहम्मद गोश्त खाई छॾींदो इहा बि पक जी ॻाल्हि आहे गुज़री जेका कान वई आहे पर ईंदड़ वक़्त जी ॻाल्हि आहे ईंदड़ वक़्त जो जुमिला यानी ज़मान मुस्तक़बिल कामल जंहिंमें पक हुजे हाणे ॾिसो गुल मोहम्मद सब्जेक्ट आहे पधिरो बीठो आहे हे विल हैव जेको आहे हिन असांजी मदद कई हेल्पिंग वर्ब हिन असांखे ज़मान ॿुधायो ज़मान कहिड़ो आहे विल हैव इहो फ्यूचर परफेक्ट आहे असीं हिनखे सम्झूं त हिन असांजी मदद कई हेल्प कई वर्ब त असांजो टेंस ही आहे विल हैव नालो अचियो त विल सिर्फ़ु ॿिनि सां आई ऐं वी सां शल हैव ऐं हिन ॿिनि सभिनि सां विल हैव बसि को मसइलो ई कोन्हे माण्हू सम्झे हेर जो ज़िक्र ई कोन्हे मूं लिखी छॾियो आहे वाज़े त हाणे अचो था अंग्रेज़ी जी तरफ़ गुल मोहम्मद विल हैव ईटन हिन ही जेको आहे इहो V3 माना वर्ब जी टी सूरत वरी सम्झायां पोइ ईंदी परफेक्ट में वर्ब जी टी सूरत हाणे मीट यानी गोश्त ही ऑब्जेक्ट आहे असांजो छा आहे ऑब्जेक्ट आहे हाणे गुल मोहम्मद विल हैव ईटन मीट त हिन जेको त गुल मोहम्मद गोश्त खाई छॾींदो ठीकु आहे हाणे जेका ॻाल्हि ईंदड़ वक़्त में ईंदी पर ईंदड़ वक़्त में बि उहा मुकमल हूंदी छा हूंदी मुकमल हूंदी हाणे वज़ा सां तव्हांखे ॿुधायां त आई शल हैव उनखे लॻंदो आईअ सां शल हैव वीअ सां शल हैव ॿियनि सभिनी सब्जेक्टनि सां विल हैव सभिनी सब्जेक्ट सां विल हैव यू विल हैव दे विल हैव ही विल हैव शी विल हैव इट विल हैव नेम विल हैव माना नालो कंहिंजो बि हुजे उन में बि विल हैव हाणे हेज़ जो ज़िक्र ई न आहे हेज़ जो इस्तेमालु ई न थींदो आहे हिन ज़मान में हेज़ ईंदो ई कोन्हे तव्हां हेज़ फ्यूचर परफेक्ट में कोन ईंदो न लॻायो ईंदो ई कोन्हे ज़िक्र ई कोन्हे सभिनि में हेव हणो सम्झी विया या सम्झायां जीअं तव्हांखे टे मूं सेखारिया इहे परफेक्ट त इन में तव्हांखे वर्ब जी टी सूरत लाज़मी यादि करणी आहे 50-60 लफ़्ज़ अहिड़ा आहिनि जेके तव्हां यादि कंदा को मसइलो ई कोन्हे को यादि करण लाइ ॿिया आहिनि जेके थो ईज़ी लॻंदी बसि को मक़सदु कोन्हे को सवला टेंस आहिनि प्यारा ॿार जीअं तव्हांखे अॼु आउं सेखारिया आयुसि इहो टेंस अभी 50 व्यूज़ ॾियो सब्सक्राइब करियो ऐं जेको सो असांखे इहो बि लिखो त असांखे अञा कहिड़ा कहिड़ा टेंस अगरि 2 सेकेंड वरी 2 ॿिया सेकेंड 6 ॿिया सेकेंड पर तव्हां पंहिंजा त जेको व्यूज़ ॾियो सब्सक्राइब करियो ऐं कमेंट्स ॾियो लिखो असां में अञा कहिड़ियूं आहिनि त असीं अञा अव्हांजी मदद करियूं जीअं GST जूं PST जूं ऐं SST जूं सीटूं अचनि पियूं उन जी तयारी करियो जेके तव्हांखे टेंशन नथा अचनि उनखे आउं तव्हांखे सम्झायां अञा बि सिंधी जी ग्रामर आहे कुझु शयूं रहियल आहिनि ज़र्फ़ रहियल आहे जेको लाज़मी आहे जीअं त एडवर्ब आयो आहे एडवर्ब आयो टूमारो इहो ज़र्फ़ आहे सिंधीअ जो माना सुभाणे इहो बि तव्हांखे लेक्चर ॾियां इन जे बारे में ॾियां फेरे जे बारे में ॿुधायां हर्फ़ जुमिले जे बारे में ॿुधायां ऐं हर्फ़ निदा जे बारे में ॿुधायां इहे बि आउं लेक्चर छॾींदुसि पर तव्हां पहिरीं हिनखे सम्झो पंहिंजा व्यूज़ ॾियो कमेंट्स ॾियो जीअं असांजी दिलि अञा वधे अञा असीं महिनत करियूं तव्हीं बि महिनत करियो पर नौकिरी मिलण खां पोइ तव्हांखे स्कूलनि में लाज़मी पढ़ाइणो आहे इहो तव्हांजो फ़र्ज़ु आहे असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे असीं सिंधी माण्हू आहियूं जेकॾहिं असां पंहिंजी क़ौम खे होशियारु न कयो पढ़ायोसीं न त उहे कमज़ोर थी वेंदा ख़ुदाया पंहिंजी क़ौम ते रहम करियो पढ़ायो ऐं उस्तादनि खे बि आउं ख़ासि गुज़ारिश कंदुसि प्राइमरी जा या GST जा प्राइमरी जी त हे ॻाल्हियूं कोन्हे के कुझु ॻाल्हियूं मुंहिंजो प्राइमरी जूं बि आहिनि ग्रामर सिंधी घटि में घटि सेखारीनि कहिड़ा तरीक़ा आहिनि कीअं आहिनि ॾिसो तव्हां लेक्चर ऐं सिखो सम्झो 5-10 मिंटनि जी ॻाल्हि आहे यूट्यूब ते वञो ॾिसो उस्तादनि खे नंढिड़ो अर्ज़ु आहे त महिरबानी करे
स्कूल में वञी पंहिंजनि बचे जेके जिते जिते उस्ताद आहिनि उहे पंहिंजनि शागिर्दनि खे पढ़ाइनि ऐं उहे इनशाला तव्हां महिनत कंदा यकीन करियो जेकॾहिं तव्हां महिनत कंदा तव्हांजो औलाद जेको सो पढ़ंदो जेकॾहिं उस्ताद थी न पढ़ाईंदा त यकीन यकीन न चवंदो तव्हांजो औलाद कोन पढ़ंदो ॿुधाई इन करे महिरबानी करे ऐं उस्तादनि खे इहो मुंहिंजी गुज़ारिश आहे त पढ़ाइनि ॿारनि खे पंहिंजो ॿार सम्झी पढ़ाईंदा त अलाह तव्हांखे अजर ॾींदो उनजो फल ॾींदो आउं बि को उस्ताद आहियां मूंखे मूं पढ़ायो आहे 30 साल मूंखे उनजो फल मिलियो आहे मुफ़्त में नौकरी मिलियो मुंहिंजो पुटु टीचर थी वियो मुफ़्त में थी वियो पर महिनत सां करियो इनशाला तव्हां महिनत कंदा तव्हांजो औलाद थींदो तव्हांजे औलाद खे ज़रूरु नौकरी मिलंदियूं जीअं सिंध सदाईं सिंध वारा ख़ुशि रहनि आबाद रहनि जीअं सिंध सदाईं ख़ुशि रहे